जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असीं सचल सरमस्त जी दरगाह शरीफ़ में मौजूदु आहियूं। अचो त अव्हांखे सचल सरमस्त जे अंगण जा रक़्स ऐं दरगाह जो दीदार करायूं। नाज़रीन, सचल साईं जी वलादत बासादत 1152 हिजरी बमुताबिक़ 1739 में थी। हू ख़ैर मोहम्मद हाफ़िज़ जे वॾे फ़र्ज़ंद मियाँ सलाउद्दीन जो हिकिड़ो ई पुटु हो। संदसि नालो परॾाॾे जे नाले ते अब्दुल वहाब रखियऊं, मगर हू सचल सचे ॾिनो ऐं सचल सचो जे नाले सां मशहूरु आहे। संदसि चाचो मुर्शिद मियाँ अब्दुल हक़ खेसि प्यार मां उन्हनि नालनि सां पुकारींदो हो। पाण बि सिंधी सराइकी ख़्वाह उर्दू कलाम में तख़लुस तौरु इहे ई नाला कमु आणींदो हो। बाक़ी फ़ारसी में संदसि तख़लुस आशिकार ऐं खुदाई आहे। सचल साईं जे ॿालपण वक़्तु ई शाह अब्दुल लतीफ़ ख्वाजा मोहम्मद हाफ़िज़ सां मुलाक़ात कई हुई। उन वक़्तु सचल साईं जी पेशानी में विलायत जा आसार ॾिसी ख्वाजा साहब खे चयो हुआईं त जेका इश्क जी देॻ चाढ़ी आहे उन जो ढकु ॿाहिरि लाहींदो उहा अॻु कथी हर्फ़ बहर्फ़ सही कती। मिर्ज़ा अली बेग ऐं मौलाना मोहम्मद सादिक राणीपुरी पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त शाह साहब उहा पेशन गोई उन वक़्तु कई हुई जॾहिं मियाँ अब्दुल हक़ जे 5 पुटनि सां गॾु साईं खे ॾिठो हुआईं, मगर हक़ीक़त उन जी वक़्त जी बरअक्स आहे, छो त मियाँ अब्दुल हक़ मुनसद थियण खां अॻु में ई शाह साहब रिणत करे चुको हो ऐं हू मियाँ अब्दुल हक़ जो वॾो फ़र्ज़ंद मियाँ मीर मोहम्मद शाह साहब जी वफ़ात खां पोइ सन 1181 हिजरी में ॼाओ हो। शाह साहब उर्फ़ मोहम्मद हाफ़िज़ जे वक़्त में दराज़नि में आयो हो ऐं सचल सां गॾु मियाँ अब्दुल हक़ खे ॾिठो हुआईं। उन जी उमिरि सचल जी विलादत वक़्तु 32 साल हुई। सचल साईं अञा 6 सालनि जो मस हो त संदसि वालिद बुज़ुर्गवार बुरको मटाए वियो। यतीम जी संभाल ख्वाजा हाफ़िज़ ऐं मियाँ अब्दुल हक़ कई। सचल साईं उन ई माहौल में परवरिश पाती जेको दीनी ख्वाह दुनियावी लिहाज़ सां उत्तम हो। ख्वाजा मोहम्मद हाफ़िज़ संदसि जानशीन मियाँ अब्दुल हक़ पंहिंजे वक़्त जा वॾा वली ऐं जेद आलिम हुआ। वतन राति ॾींहुं ज़ाहिरी ख्वाह बातिनी उलूम जी महफ़िल गरम हूंदी हुई। उन ई फैज़ जे चश्मे मां सैराब थियल हाफ़िज़ अब्दुल्ला कुरैशी सिद्दीक़ी खे सचल साईं जे पढ़ाइण जो कमु सौंपियो वियो। कामिल उस्ताद वटि फ़हीमत वारे ज़हीन शागिर्द काफ़ी पिरायो ऐं थोरे अरसे में ई क़ुरान करीम हिफ़्ज़ करे वरिताईं। अरबी ऐं फ़ारसी उलूम जे तकमील मियाँ अब्दुल हक़ वटि कयाईं। क़ुरान हदीस फ़िक़्ह मुंतफ़िक़ फ़लसफ़ा ऐं तसव्वुफ़ जूं रमज़ूं बि पंहिंजे चाचे वटां सिखियो। नाज़रीन, जीअं त असीं अॼु सचल जी नगरी में सचल जी दरगाह ते मौजूदु आहियूं, जिते सूफ़ी फ़नकार बख़्श अली भट्टी पंहिंजे पर जो मुदारो करे थोरो आवाज़ चलू शेख मीरा भी है नौजवान भट्टी भी है मुरल भट्टी भी है। या का ज़ुबानी काम ज़्यादा पाएंगे तो आवाज़
घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखणे घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखणे आया मुख वेखणे आया मुख वेखणे आया मुख वे घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखणे घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखणे मालूम तैनू हाल चलेदा मालूम तैनू साहिल को न सिखाओ मैं आया मुख वेखणे साहिल को न सिखाओ मैं आया मुख वेखणे आया मुख वेखणे आया मुख वेखणे आया मुख वे घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखणे घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखणे ओ सचल मस्ती मान खीरे अल झांझा होवे हस्ती इश्क दा जाम इश्क दा जाम साथ नमस्ते मौजूद सदा अल्लाह मौजूद सदा मौजूद इश्क जादू ओ साईं जादू ओ हबीब दीदा इश्क जाम सादिल मस्त मस्त खुदा ओ हक मौजूद सदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हस्ती हो जहरान मौला हस्ती हो जहरान जादू दीदा इश्क जाम जादू ओ साईं जादू ओ हबीब दीदा इश्क जाम सादिल मस्त मस्त मौला सचल खास गुलाम जादू दीदा इश्क जाम जादू दीदा मौजूद सदा ओ साईं हक मौजूद सदा अदा फिलहाल तो दिल में कोई इरादो ना है बाकी आया हूँ घुमण सचल साईं जा मुरीद आहियूं तमामु पुराणा ऐं जॾहिं बि ईंदा आहियूं पंहिंजे ॻोठ या घर पुर जॾहिं बि ईंदा आहियूं सचल जी ज़रूरु हाज़िरी कंदा आहियूं। तव्हां सचल जी तारीख़ पढ़ी आहे? न सचल जी तारीख़ न पढ़ी आहे साईं। वरी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां नौजवान थी करे लिखिया पढ़िया थी करे तारीख़ नथा पढ़ो साईं बिल्कुलु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असां पाण हिन ॻाल्हि ते शर्मिंदा आहियूं पर छा कजे हीअं त किताबनि में बि कोई अहिड़ो निसाब नथा ॾियनि सचल जी तारीख़ जे बारे में ड्यूटी आहे असां हुन में मसरूफ़ लॻा पिया आहियूं हुनजे करे फ़िलहाल असां न पढ़ी सघिया आहियूं बाक़ी इरादो ज़रूरु आहे इंशाल्लाह पढ़ूं। अच्छा नवाब शाह खां कहिड़ी मुराद खणी आया आहियो? सचल साईं खां मोहबत आहे 2 महीने 3 महीने केतिरा? अच्छा 2 महीने 3 महीने चक्कर दुआ घुरंदा आहियूं जेका मन्नत हूंदी आहे पूरी थींदी आहे। दिलि जी मुराद पूरी थिए? जी बिल्कुलु। तव्हां किथां आहियो? तव्हां कहिड़ी मुराद खणी आया? साईं दिलि में मुराद काई बि कोन्हे ईंदा आहियूं असां जॾहिं बि ईंदा आहियूं साईं खे हाज़िर करींदा आहियूं बाक़ी जेका बि हूंदी आहे दिली तमन्ना पूरी थी वेंदी आहे जॾहिं बि अची करे दिली तमन्ना दुआ ख़्वाहिश पूरी थी वेंदी आहे दुआ घुरंदा आहियूं। तव्हां सचल जी तारीख़ पढ़ी आहे? सचल तारीख़ में पढ़ी आहे उसूल खां पढ़ंदासीं वरी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां सचल खे न पढ़ी सघिया हिन महिल पढ़ंदासीं इरादो आहे हुनजा मुरीद बि सॼा था पोइ बि तव्हांजी तारीख़ नथा पढ़ो? बिल्कुलु मुरीद आहियूं।
तव्हां किथां आया अच्छा खैरपुर से आए हो अच्छा कौन सी उम्मीद लेकर आए अभी तक बस दुआ मांगते हैं साईं के पास अल्लाह ताला जो है खैरियत से जो है वो सारा टाइम पास अच्छा मेरे साथ बड़ा मुश्किल अल्लाह वधाया गया है और मेरा ड्राइवर सावन भी है आबिद शेख कितना आया खैरपुर गाँव पुलिस लाइन खैरपुर अच्छा सच लगे सचरी तारीख़ यादि आहे कुझु न तारीख़ यादि कहाणियूं ॿुधंदा रहंदा वॾनि खां उन खां पोइ किताब पढ़िया आहिनि सच जी सचाई तव्हां करे सच जी शाइरी ॿुधी आहे की बनकार बिल्कुलु सच जी शाइरी मोटण फ़क़ीर इलाही जेका शाइरी तव्हां उनजी शाइरी ॿुधी आहे पर तव्हांखे उनजी तारीख़ पढ़ण जो शौक़ु न आहे शौक़ु पर विसरी पिया वञनि पर मुतासिर आहे मुंहिंजी शाइरी अच्छा तव्हांखे सचल साईं जी शाइरी वणंदी आहे ॾाढी वणंदी बिल्कुलु वणंदी हाणे पर असां तव्हां सिखो असां तारीख़ सचल जी पढ़ंदा हा हा तव्हां किथां आया आहियो खां आया आहियो जी जी सिर्फ़ु सचल जे लाइ आया आहियो या शहर घुमण आया आहियो न मां सचल शहर में सॼो पहिरियों दफ़ो बसि ॿुधो हिते आया आहियो घुमण आया आहियूं अच्छा माशाल्लाह तव्हां पहिरियों दफ़ो ॿुधो हुयो ऐं पहिरियों दफ़ो हिते आया आहियो तव्हांखे छा महसूसु थिए थो असांखे साईं जो बहितरीनु दरगाह महसूसु थिए थो साईं हिते किताब बि आहिनि रिसाला बि आहिनि साईं रिसाला पढ़ण खां बाद में असांजे साईं जो माना माहौल हुयो असां साईं जी ख़ुदि सां ज़ियारत या मुंतज़र थी तरह साईं सां ज़ियारत जो बाद नसीब थी आहे अच्छा हा तव्हांखे हिते मज़ो आयो मां बि बहितरीनु आहियो साईं मदर ते अच्छा जी जी तव्हां किताब वरितो आहे ख़रीद तारीख़ जी साईं सचल साईं जी तारीख़ी किताब वरितो आहे न वरितो न आहे असुल ॿियो दोस्त वटि पहिरियों उन वटि जेको पढ़ंदासीं इंशाल्लाह हाणे त वठो दादा चलो ठीकु आहे सचल जी तारीख़ पढ़ो यार हा यार सचल असांजो फर्ज़ु कयो छो जो वली आहे असांजो ख़ुदा जो वली आहे ज़रूरु असां पढ़ंदा आहियूं अहिड़नि वलियनि बुज़ुर्गनि जी तारीख़ पढ़णु घुरिजे ॼाण हुजणु घुरिजे नी त असांजा वली कीअं गुज़रिया कॾहिं ॼाया कॾहिं पहुतिया ज़ाहिरी आहे मुआशरे में काई ख़बर कान्हे त असांजा वली कीअं गुज़री चुका आहिनि असांखे इहे पढ़ी करे मुआशरे में ॿुधाइणु खपे त असांजा ख़ुदा जी इज़त आहे जेको आहे वरी सुफ़ियान कलाम बहितरीनु जेके थियनि था पिया उहो बि ज़रूरु ॿुधण था हलाए बाज़ार में मौजूदु आहियूं अचो त तव्हांखे दुकानदारनि सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं साईं महांगाई जे हिसाब सां तव्हांजो छा ख़्यालु आहे मां कंहिं चोटा थे जाते मिलंदी 100 रुपए 60 रुपए पाव ते 100 रुपए पाव थी वई आहे जे माण्हू पुछो आहे की 100 रुपए पाव जो बचत ई करे छा कयूं बचनि जे लाइ रोज़ीदार कयूं मां कयो थो माण्हू अची नथा तव्हां वटि नथा कोई ख़रीदारी कंदा न माण्हू हिन खे वठनि ई कोन था जेको पुछो निकितो हले थो वञे एॾी महांगाई निकिता छा कयूं मिड़े 20 रुपए 30 रुपए हलां बाक़ी जेको धंधो थो खुले अच्छा थोरे फोकस पिस्तौल ॾेखार साईं महांगाई जे करे तव्हांखे केतिरो फ़ाइदो फ़र्क़ु पियो आहे तव्हांजी रोज़ी थिए थी नथी थिए रोज़ी थिए थी पर बचत नथी थिए सेल थिए थी रोज़ी नथी थिए अच्छा एॾो महांगा हुजण जे करे तमामु महांगाई थिए यार ख़रीदारी नथी थिए जेको आइटम पुछंदा ग्राहकनि खां पहिरियां 20 ॾींदा हाणे तव्हां 30 रुपए था जेका महांगाई थी महांगा थी आहे महांगाई जे करे तव्हां ते केतिरो फ़र्क़ु पियो आहे वाक़ा ते रूह सां फ़र्क़ु आहे ॿ गवर्नमेंट जेके गुज़री वियूं जेके गवर्नमेंट गुज़री उन खां 2-3 ते महांगाई थी वई आहे ऐं असांखे वॾी उमेदु हुई इमरान ख़ान में त असां लाइ कुझु कंदो पर कुझु न कयईं मसइलो हाणे इहो आहे त टके वारी शइ उहा साॻी 2% थी वई आहे जेका रुपए मिलंदी हाणे 2 रुपया थी वई आहे महांगाई तमामु कोई बि न आहे उमेदु सिर्फ़ु हींअर उमेदु सिर्फ़ु ख़ुदा में आहे बाक़ी जेके सियासतदाननि में काई उमेदु असांजी ग्राहक अचनि नथा बसि इहे थोरा टका ग्राहक अचनि कीअं अचनि वीचारा उहो पाण पंहिंजे पेट में पूरा कीअं अचनि सॼो ॾींहुं वेठा आहियूं गर्मीअ में ॾिसो त हालत पाण मां तव्हांजे रोज़गार ते वॾो फ़र्क़ु पियो आहे नी साईं रोज़गार ते एतिरो फ़र्क़ु पियो आहे जीअं रुपए मां चाराना थिए ॿाराना न आहे असां इहा हालत आहे हिन महिल बिजली बंदि आहे बिजली बंदि आहे बिजली लोड शेडिंग तव्हांखे ख़बर आहे सॼी सॼो ॾींहुं था पिया गर्मी ॾिसो था तमामु बहितरीनु नमूने सां गर्मी मसवाड़ा घणी भरंदा दुकाननि जी मसवाड़ साईं 50,000 लॻभॻि आहे निकिरी वेंदी राति जे घरों आहे घणो महीने में 50,000 ख़बर ई कान थी पए महीनो गुज़री थो वञे 50,000 ॼणा था पवनि ईअं सम्झो त ॼण कमाई दुकान जे हिसाब सां जी नाज़रीन जीअं त अवां सचल सरमस्त जी दरगाह 12 दुकानदारनि जूं महांगाई ख़िलाफ़ु वीचार ॿुधा उन्हनि जो चवणु हो त महांगाई जे करे दुकानदारी
तबाही जे वर चढ़ी रही आहे ऐं असांजी रोज़ी में वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। कैमरामैन मनोहर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV, पनवाकिल।